साहब, प्रोफेसर ustad भट्टी साहब ऐं ॿिया सिंध सुजान संगत जा उहिदेदार, साम्हूं वेठल ॿिया दोस्त ऐं प्यारा शागिर्दो, सुबुह जो सलाम तव्हां सभिनी खे। तव्हां भट्टी साहब जो तमामु घणो तुराइतो आहियां, जंहिं मूंखे हिन आम मौज़ू ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। मां मुख़्तलिफ़ टाइमनि सां इन्हनि मौज़ुनि ते जेका आहिनि सिंधी अख़बारनि में लिखंदो रहियो आहियां, ख़ासि करे कोरोना वारे दौर खां वठी करे, त सिंध जी तालीम उहा थोरे प्राइमरी तालीम हुजे या यूनिवर्सिटी जी तालीम हुजे, उनजो कहिड़ी सूरत हाल आहे, हुकूमत छा पई करे ऐं हीउ समाज उन तरफ़ कीअं पियो सोचे। पहिरीं तालीम पाण जंहिं मुआशिरे में रहूं था, त थोरो हिननि टिनी ते ॻाल्हाइण खां अॻु मां थोरो तालीम जे मुताबिक़ ॿुधाए थोरो ॿ टे मिंट ॻाल्हाईंदुसि। त पाण जंहिं मुआशिरे में रहूं था, उते सरकारी तौर ते चवनि था 30 खां 40% माण्हू उहे आहिनि जेके 2 वेला मानी बि कोन था खाइनि, ऐं हींअर गुरबत जे दौर में त तमामु घणो तइदाद उहो वधी वियो आहे। इन गुरबत मां जेको आहे न, पंहिंजो तबिको मटाइण या तरक़ी करण जो हिकिड़ो ई राज़ आहे, छो त माण्हुनि वटि न ज़मीन आहे, न को कारोबार या पैसा आहिनि। उहो हिकिड़ो ई माण्हू उहो मेंद आसरो सम्झंदा आहिनि, उहो आहे तालीम। उहे इन्हनि उमेदुनि सां पंहिंजे ॿारनि खे तालीमी इदारनि में मोकिलींदा आहिनि त उहे हिते पढ़ी करे डिग्रियूं हासिलु कंदा, ऐं ग़रीब हारी मज़दूर, कंहिं मिल वारे, कंहिं नंढे दुकान वारे, कंहिं नंढे मुलाज़िम जे ॿार पंहिंजे पीउ जे लाइ सहारो बणिजंदा, पीउ माउ जे लाइ। तमामु घणी उमेदूं हूंदियूं आहिनि। सो हाणे अचूं था असुल मौज़ू ते, त तालीम जेका पाण हासिलु कयूं था या ॾियूं था, उन जा 3 मुख्य किरदार आहिनि। सभ खां पहिरियों जेको आहे असल में त शागिर्द आहे, छो त तालीमी इदारा उन्हनि शागिर्दनि जे ई करे हूंदा आहिनि। जेकॾहिं शागिर्द न आहे त न ही तालीमी इदारा हूंदा, न उस्ताद हूंदा आहिनि। त शागिर्द जो कहिड़ो रोल आहे? पहिरियों शागिर्द जी ज़िम्मेवारी इहा बणिजे थी त हू क्लास में रेगुलर रहे, क्लास में